कश्मीर में वाक़ियो थियो आहे। अली शाह जो ॾाढो निहायती अफ़सोस थियो आहे। असांखे ॾाढो दुख पहुतो आहे असांखे इहा शइ ॾिसण सां। ऐं असां मज़म्मत कयूं था इन अमल जो जेको रोज़मर्रा हिकु न हिकु वाक़ियो पेश अचे थो। कॾहिं कंहिंजी न्याणी सां, कॾहिं कंहिंजी न्याणी सां। अॻे ज़ैनब सां, उहा पंजाब जी हुई ऐं हीअ अली शाह असांजी सिंध जी आहे। शायदि इन जे करे असां सां माटली माह वारो वर्ताव कयो थो वञे। हिते असां गवर्नमेंट खे पुरज़ोर अपील कयूं था ऐं आला इदारनि खे, IG साहब सिंध खे ऐं वॾे वज़ीर साईं मुराद अली शाह खे ख़ुदारा इंसाफ़ कयो अली शाह सां ऐं उन दरिंदनि खे जल्द सो जल्द गिरफ़्तार करे उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे। इन बेबी अली शाह सां जेको वाक़ियो थियो आहे, मूंखे सम्झ में नथो अचे त इदारा या हितां जी एडमिनिस्ट्रेशन कश्मीर डिवीज़न जी या ज़िले जी छो ख़ामोश आहे। अगरि हिकिड़ो माण्हू गिरफ़्तार थियो आहे, ॿिया माण्हू गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। उहे माण्हू एतिरा क्रिमिनल तेज़ आहिनि जो उन्हनि खे का बि सज़ा नथी ॾिनी वञे। फांसी बि न ॾियोनि, गोली हणी मारुनि बि न। हुननि जा हथ पेर टुंडा मुंडा करे जीअं तव्हां फ़क़ीर ॾिठा आहिनि, रेड़ियूं पाए घुमंदा आहिनि जेको आहे त रोडनि ते, उन्हनि खे अहिड़ी सज़ा ॾियणी रेड़ियूं पाए घुमनि त जीअं तव्हां असां मां ॿियो को जेको गुनाहगार बंदो आहे जेको बि आहे उहो उनखे ॾिसे त इबरतनाक हिन खे सज़ा ॾिनी वई आहे। इन कार्य करंदे खे जल्द खां जल्द जेके 4 ॼणा आहिनि उनखे गिरफ़्तार कयो वञे। इन्हनि खे फांसी न ॾे वञे, पहिरियों इन्हनि खे मर्दाणीअ ख़तमु कई वञे। इन्हनि खे सरेआम पोइ हिननि खे फांसी ॾिनो वञे। हिननि अहिड़ो कमु कयो आहे। असां अपील था कयूं हिननि खे फुर गिरफ़्तार कयो वञे, न त असां मेन रोड ते वञी करे इन जे ख़िलाफ़ असां इस्लामाबाद वेंदासीं। जी नाज़रीन, प्रेस क्लब अॻियां अली शाह वारे मामले ते एहतजाज कंदड़ सिविल सोसाइटी जो चवणु आहे त जेके जवाबदार उनखे जेके बक़ाया जवाबदार उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे। जेके जवाबदार उन्हनि खे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे जीअं ॿी का अली शाह उहा दरिंदगी जे वर न चढ़ी सघे। कैमरामैन सदाम दायो सां गॾु सरमद कंडराणी, सिंध TV न्यूज़ ठुल।